अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आया ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन के एक न्यू ड्रामे के बारे में ॿुधाइण वारो आहियां। एक तमाम बेहतरीन ड्रामो रिकॉर्डिंग थी रहियो आहे ऐं ही ड्रामो कहिड़े चैनल ते हलायो वेंदो ऐं ही ड्रामो किथे रिकॉर्डिंग थी रहियो आहे, यानी कहिड़े शहर में रिकॉर्डिंग थी रहियो आहे, इहो भी मां तव्हांखे अॼु हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन के एक नंढड़ी गुज़ारिश है, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुझी वीडियो के लाइक ना कयो तो मुझी वीडियो के लाइक कयो ऐं वीडियो पसंद अचे तो कमेंट ज़रूर कजो। जी दोस्तों सब खां पहिरियां मां तव्हां दोस्तन के ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो नालो आहे पत्थर दिल ऐं हिन ड्रामे में तमाम सिंध जा बेहतरीन नाले वारा अदाकार पिण कम करे रहा आहिनि, जियां त असद खान कुरैशी, सैयद निसार शाह, जुल्फ़कार बुर्दी, हाजन तीवणो, आज़म मेंगल, जानी जतोई, निसरीन नाज, आलिया चन्ना, तानिया खान। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बेहतरीन नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में कम करे रहा आहिनि। दोस्तों ही ड्रामो KTN चैनल जे लाइ रिकॉर्डिंग थी रहियो आहे ऐं हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग लाड़काणे शहर में थी रही आहे। दोस्तों ही ड्रामो तमाम जल्द KTN चैनल ते ऑन ईयर कयो वेंदो। दोस्तों जेकॾहिं तव्हां दोस्तन के ही वीडियो पसंद आई आहे तो मुझी वीडियो के लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूर कंदा। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तन के खुश रखे ऐं सलामत रखे।